कन्दकोट शहर के कदीम ऐं तारीख़ी बाबा गरीबदास मंदिर में हिंदू पंचायत तरफ़ां हर साल वांगुरु हिन साल भी नए साल के अचण ते एक राग रंग की सूफ़ाणी महफ़िल कोठाई वई। महफ़िल में उत्तर सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि कन्दकोट, बडाणी, बख्शापुर, करमपुर ऐं कश्मोर खां सवें हिंदू बिरादरी के माण्हुनि शिरकत कई। इन मौके ते कन्दकोट ऐं ॿियनि शहरनि मां आयल भक्तनि प्रशांत पहूजा, राजकुमार परमानंद ऐं भगत संदीप कुमार सूफियाणा ऐं धर्मी भजन गाए आयल अक़ीदतमंदनि खे रूहानी सकून पहुचायो। इन मौके ते पंचायत जे अॻवान उस्ताद हरीचंद नौजवाननि खे नए साल जी आमद ते तकीर कंदे हिदायत कई त अॼु वचन करियो त समाजी बुराइनि खां पासो करे मुस्बित सोच सां अॻिते वधंदे ज़िंदगी जी मंज़िल ते पहुचण लाइ जिदोजहद कंदा। हुन चयो त क़ौम जी वाग अवां जे हथनि में आहे। पंहिंजी क़ौम जो क़दुरु करे अॻिते वधंदा हलो त मंज़िल आसान थी वेंदी। तक़रीब जी पुॼाणी ते सिंध जी सलामती ऐं मुल्क जी बका लाइ मुर्शद आॾो प्रार्थना बि कई वई। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो 18 वेब न्यूज़।